नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलो जरवार मां। इस न्यूज़ जे रिपोर्टर आतिफ हुसैन लुंड जी रिपोर्ट मुताबिक़ जरवार शहर में ज़मीन जी विरासत तां ॾेर तां भॼाई क़तल, जवाबदार फरार, लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। जरवार जे संदीला मोहल्ला में ॿिनि भाइरनि में ज़मीन जी विरासत तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदार निज़ामुद्दीन संदीलो पंहिंजे भाउ इमामुद्दीन संदीलो जी घरवारी मसमात सरदारा खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार अहिड़ी कार्रवाई करण बाद फरार थियण में कामयाब थी वियो आहे। अहिड़ी क़तल जी इतला ते जरवार पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मीरपुर माथेलो खणाए वई, जितां लाश पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। होॾां लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। होॾां जवाबदार पारां अहिड़ी कार्रवाई करण बाद फरार थियण में कामयाब थी वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।